जिते असां अॼु साफ़ी दोस्तनि सां गॾु जिमराऊ कैनाल जो विज़िट कयोसीं ऐं जेको इन खाटी सफ़ाई जे हवाले खां बि असां मालूमात वठण जी कोशिशि कई, पर SDO साहब मुंहिंजे ख़्याल में अॼु छंछरु हुअण जे करे हिते मौजूदु न आहिनि, हुनखे राब्तो न थी सघियो आहे। त हिते जेको इरिगेशन जो निज़ाम आहे इहो अंग्रेज़ दौर जेॾीमहिल चवनि था न जिमराऊ कैनाल जो जेॾीमहिल ठाहियो ऐं बुनियादु विधो हो त उन्हनि हिकिड़ो रूल ठाहियो ऐं हुननि बाक़ाइदा लिखत में बि चवनि था, हिकिड़ो रिकॉर्ड में इहो ॻाल्हि हुई त जिमराऊ कैनाल जे अंदरि का बि नए वाटर कोर्स जी गुंजाइश न आहे। उन खां पोइ असां ॾिसूं था त हिन इरिगेशन जे अंदरि जेको मुबीना करप्शन आहे, जंहिं सबबु बासण जा वाटर सरेआम हलनि पिया ऐं हुननि खे माना हुननि जे गेज खां वधीक बि असां ॿुधूं था त हुननि जा वाटर कोर्स हलनि था, हुननि खे कैपेसिटी खां वधीक पाणी ॾिनो वञे थो। नवां वाटर कोर्स बि कढण जा कुझु इंकशाफ़ात थिया आहिनि गुज़िरियल कुझु सालनि जे अंदरि, 8-10 सालनि या 15 सालनि जे अंदरि बासर सियासी सफ़ारशनि ते मुबीना रिश्वत एवज़ त इरिगेशन जे निज़ाम जेको आहे हुनखे इन करप्शन खोखलो करे छॾियो आहे, जंहिं सबबु असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ वक़्तनि में इहे पुछड़ी आबादगार हुजनि या इहे विच सेंटर वारा आबादगार हुजनि, इहे जेको नंढा आबादगार आहिनि इहे माना हमेशह पाणी जी खोट, पाणी जी वाराबंदियुनि जे हवाले खां एहतिजाज कंदे नज़र अचनि था। ऐं उन सबबु तालके कोट गुलाम अहमद जी जेको ज़रायत आहे, ज़रायत मैशत जे अंदरि हिकिड़ी हिरे जी हॾी जी किरदारु रखे थो ऐं ज़रायत ई हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे जंहिं में अञा मुल्की सूरत जी मैशियत जी सूरत तमामु बहितरीनु नमूने हले थी ऐं माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र घणो तरो जेको इन ई ज़रायत खां वाबिस्ता आहे। पर ज़रायत जो दारोमदार आहे पाणी खां, इरिगेशन खां। जॾहिं हुननि खे मुनासिबु हुननि खे जेको हुनजी रिक्वायरमेंट आहे, जेको हुननि खे घुर्बल आहे, जेको हुननि जो पाणी आहे, जेकॾहिं हुनखे पाणी वक़्तु सर न मिलंदो त इहे आबादगार हिते असां ॾिसूं था हज़ारे सवे एकड़ बाग़ आहिनि उहे मुतासिर थियनि था, फसलूं तबाह थियनि थियूं, मुतासिर थियनि थियूं। पर हिते जेको इहो माफ़िया जेको हिकिड़ी वेठल आहे, हुननि जी हिकिड़ी मुबीना करप्शन आहे जंहिंजे मथे को बि चेक एंड बैलेंस कोन्हे। हिते तक जा नुमाइंदा आहिनि जा इरिगेशन जी जेको मैनेजमेंट आहे, इख़्तियारियूं आहिनि, हिननि जा सेक्रेटरी आहिनि, उहो को बि जालज नोटिस कोन्हे, का चेक एंड बैलेंस कोन्हे त आख़िर हिननि जी खाटी सफ़ाई जा बि पैसा अचनि था, बंदनि जी मरम्मत जा पैसा अचनि पिया। हिते असांखे इंतिज़ामिया बि ॾिसण में नथी अचे, हिननि जा कपड़ जेको कमज़ोर बणियल आहिनि, हुननि ते को टिंडल नज़र नथो अचे, तादादु घणो आहे मुलाज़िमनि जो, किथे आहिनि, कहिड़ो कमु कंदा, का बि चेक एंड बैलेंस ॾिसण में नथो अचे। उन सबबु जिमराऊ कैनाल ॾींहों ॾींहुं इन जो जेको निज़ाम आहे उहो आहिस्ता आहिस्ता ख़स्ता हाली सबबु माना वञी रहियो आहे, त जंहिं सबबु आबादगार तबिको बि परेशान आहे ऐं हुननि जी दाद फ़रियाद बि केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। त असां ख़ुदा असां अलाए इख़्तियारनि खां इहो अपील कंदासीं, घुर कंदासीं त हिन इरिगेशन जे निज़ाम खे बहितर बणायो वञे, हिन ते चेक एंड बैलेंस रखियो वञे ऐं इहो जेको आबादगारनि जी जेको रिक्वायरमेंट आहे, आबादगारनि खे पुछी त हिकिड़ो पाणी पहुचायो वञे। ज़ाहिर आहे जेकॾहिं खाटी ऐं सफ़ाई थींदी त पाणी जो गेज वधंदो, पाणी जी कैपेसिटी वधंदी, उन खां इहो थींदो त असांजा जेको इहे जेको पुछड़ी वारा जो आबादगार आहिनि जेको हमेशह पाणी जी खोट खे मुंहुं ॾियनि था ऐं पाणी जी खोट सबबु हमेशह जेके परेशान रहनि था, त इहो पाणी जी खोट बि घटिजी। पर इहो अलाए सफ़ाई किथे थिए थी, खाटी किथे थिए थी, इहो बंदनि जो कमु किथे थिए थो, इहो जेको मिटी आहे जिमराऊ में खणनि था त इहो बि जेको वाराबंदी कई वञे थी उहा जिमराऊ जी खाटी सफ़ाई लाइ कई वञे थी। हिन जी जेको रुकावटूं आहिनि या उहे आहिनि, हिते जेको क़ीमती वण हूंदा हुआ, असां मूंखे यादि अचे की 15-20 साल 25 साल अॻु में जिमराऊ जे ॿिन्ही कपड़नि ते तमामु वॾा टाली जा वण हूंदा हुआ, सरीस जा वण हूंदा हुआ, बर जा वण हूंदा हुआ, पर उहो हाणे बदकिस्मती सां कुझु चंद ॾिसण में अचनि था, सभु बासर माफ़िया कटाए खाए वई, उन जो कंहिं बि अॼु ॾींहं ताईं नोटिस न वरितो आहे। त इन्हनि ॻाल्हियुनि ते वक़्त जे हुकुमराननि खे नोटिस वठणु खपे, इहो आबादगारनि ऐं ज़रायत खे हथी वठण लाइ ऐं सिंध हुकूमत खे बि पंहिंजो नोटिस वठणु खपे ऐं जेको वज़ीर आहिनि, हिननि जा सेक्रेटरी आहिनि, हुननि खे बि वक़्तनि विज़िट करणु खपे। ॿियो त तव्हांखे ख़बर आहे ज़रायत आहे सिंध जो आबादगार त हूअं ई माली परेशानियुनि में माशी तौर ते जाम परेशान आहे, छो त जॾहिं बि असांजा हिते बम्पर फसल लहनि था, असांजे ज़मींदारनि जा टमाटो अचे थो त हुनजो रेट किरे पवे थो, बसर जो बम्पर फसल अचे थो त हुनजो रेट किरायो छॾनि था, हू किथे ॿाहिरां मुल्कनि में घुराइनि था। आख़िर छो? इहो आख़िर ज़रायत जे अंदरि का वाज़े पॉलिसी न आहे, का सुठी पॉलिसी न आहे जो असां हिते पंहिंजे मुक़ामी आबादगारनि खे हुननि खे फ़ाइदो ॾेई सघूं। ज़ाहिर आहे जे फसलनि जा रेट सुठा हूंदा त आबादगारनि खे ॿ रुपया मिलंदा, मुल्क जी ज़रायत बहितरु थींदी ऐं इहो जेको पेशो आहे इहो मुल्क जी रोलेशन जे अंदरि हलंदो ऐं इन खां आबादगार हारी तबिको कारोबारी तबिके खे बि वॾो फ़ाइदो थींदो। इन लाइ हिन खे चेक एंड बैलेंस जी ज़रूरत आहे।
इख़्तियारनि खे घुरिजे त इन ते अखि पटनि ऐं असां तक जे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं हिते जा जेको बासर सियासी समाजी अॻुवान जेको आहिनि उन्हनि खे बि असां अपील कंदासीं ऐं आबादकार तबिके खे चवंदासीं ख़ुदारा इहो ख़ामोशी तोड़े तव्हां ॿाहिरि अचो, तव्हां निकिरो, पंहिंजे हक़ लाइ आवाज़ु उथारियो। असां साफ़ी असां कोट गुलाम जी मीडिया या जिते जो आहिनि असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हांजी आवाज़ खे आला इख़्तियारनि ताईं पहुचाईंदासीं। ॿाहिरि अचो, पंहिंजे जाइज़ हक़ लाइ अचो। इहो जेको मुबीना करप्शन थिए पई या पाणी जी विरासत में जेको गैर मुनसिफ़ाना जो विरासत थिए थी, या के बि मसइला आहिनि इरीगेशन जे हवाले खां, जिमराव कैनाल जे हवाले खां, वाहन शाखनि जे हवाले खां, त अचो तव्हां जे आवाज़ उथारंदा त असांखे बि ॻाल्हाइण में, असांखे बि तव्हांजा जेको इशूज़ आहिनि, तव्हांजा जेको मसइला आहिनि उन्हनि खे खणणु, उन्हनि ते ॻाल्हाइण में असांखे सहुलियत थींदी ऐं असां आला इख़्तियारनि ताईं पहुचाईंदासीं।